गुलाम हैदर ही केरा? सरदार मुझे खानदान में सिर्फ एकड़ो ही बचियो आ, इने नालो शबीर है। तू के रही? तू के रही? शबीर तो के छा थियो आ? मां गुलाम हैदर आया। गुलाम हैदर? तू गुलाम हैदर नहीं, गुलाम हैदर तो मरियो गुलाम हैदर केर ना है बच्चे, सब मरिया। तू गुलाम हैदर नहीं, तू कूड़ तो गलाई, सब मरिया। ये तू गुलाम हैदर आई तो पो चाचो किथे? सू किथे? चाचो रमजान किथे? शहजादो किथे? तू कूड़ तो गलाई, तू गुलाम हैदर नहीं। शबीर वो ट्रेन वाकई मरी विया आहिनि, पर कम से कम मुखे सुञाणण जी कोशिश कर शबीर। चल मुखे तू गुलाम हैदर नहीं, चल मुखे तू गुलाम हैदर नहीं, गुलाम हैदर। डीएसपी को यहाँ पे न हुई ना? हाँ बाबल ओहो अचियो। डीएसपी साहब तव्हांखे तकलीफ़ नहीं थी? न अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे, हुकुम कयो, छा यादि कयो हो? ॻाल्हि इहा आहे, अॼुकल्ह जा छोरा फिल्मूं ॾिसियो धाड़े लॻा था वतन, असुल माण्हुनि जो जीअण ई जंजाल करे छॾियो अथनि। हा डीएसपी, हाणे हिन जे ख़िलाफ़ को क़दम खणो। अच्छा इहा ॻाल्हि आहे, तव्हां बेफ़िक्र थियो, इहे धाड़ेल हाणे घणो वक़्तु न रही सघंदा। सुभाणे मुंहिंजो भाउ कराची खां ॻोठ पियो अचे, ईअं न थिए इहे धाड़ेल मुंहिंजे भाउ खे को नुक़सानु पुॼाइनि। तव्हां ॻणती न कयो, अहिड़ी का बि ॻाल्हि न। अगरि तव्हांखे कंहिं मदद जी ज़रूरत हुजे त हुकुम कयो, पर शामिर ख़ान खे को नुक़सानु न पहुचे। न मदद जी का बि ज़रूरत कान्हे, सुभाणे गुलाम धाड़े गिरफ़्तार हूंदो। ठीकु आहे दिलावर ख़ान, हाणे आऊं हलां। जमादार जुमा जिथा घुमा जिथा सुमा मेरी मर्जी। उफ अल्लाह, सुनाई तो सफा घर कर गई है। कल में नाल सुकी पगार दे घर ही को नहीं पे हाल जाए। हाँ साहब सच तो चाहिए, दुकानदार रखते सामान लगा देने हाने केडे हुं यार हुन तो असा को कर्ज गोले देवते न, घर ही पाण को नहीं देते न। यार का फोड़ी ते करूं तुझे का वाटला दा देगड़ा लाऊं, बाला को खिलाऊं, या मुसीबत टले। यार सारा साहब नवाज को है, ये तो सानी थादले बंद कर छोड़िए, मत्था ही पंचर थी गया। यार जैसी फोड़ी करूं तैसी फिलहाल तो भला सुखी दुआ तो मंगो, का मुसीबत टले। अल्लाह सारी पारत होई, यतीम से सफा, आमीन। सरदार एड़ी वरी केड़ी मुसीबत आई आ, साई न थो खणी। सरदार बस ॻाल्हि ई कुझु अहिड़ी आहे। सरदार दिलावर खान जो भाउ शामिर खान सुभाणे शहर खां ॻोठ पियो अचे। इहा त सुठी ख़बर आहे, सुभाणे शामिर खान जो आख़िरी ॾींहुं हूंदो, आख़िरी। पर सरदार हिन हद में डीएसपी सलीम बदली थी आयो आहे, ऐं सुभाणे शामिर खान जी भी निगरानी डीएसपी सलीम कंदो। डीएसपी केतिरो दलेर ऐं चालाक छो न हुजे,
पर सुभाणे शमीर खान खे मुंहिंजे हथां केरु बि नथो बचाए सघे, केरु बि न। तैयारी कयो, सुभाणे भले सॼे मुल्क जी पुलिस हुजे, नाकाम कोन मोटंदासीं। हुकुम कर सरदार। सरदार ईअं ई थींदो।